हिन सवाल में पाण खे कुछ नातिक अदद या रेशनल नंबर्स ॾिनल आहिनि ऐं पाण खे उन्हनि खे तरतीब ॾियणी आहे। तरतीब कुछ अहिड़ी हुजे जंहिंमें नंढा अदद पहिरियां ऐं वॾा अदद बाद में अचनि। नातिक अददनि में अदद आहिनि 1/2 माइनस 5 3 ॾहाई 3 ॿुड़ी 21/12 माइनस 5 ॾहाई 5 ॿ सॼा 1/8। सो पाण खे इहो ॾिसणो आहे त इन्हनि नातिक अददनि में कहिड़ा अदद वॾा आहिनि ऐं कहिड़ा नंढा आहिनि। सो पाण वटि हिकिड़ो मेथड इहो आहे त पाण हिकिड़ी नंबर लाइन ड्रा कयूं। ही नंबर लाइन मां ड्रा कयां थो ऐं इन नंबर लाइन ते पाण ॾिसूं त कहिड़ा नंबर कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि। सवाल में मिलियल मुख़्तलिफ़ अददनि खे ॾिसंदासीं त उहे मुख़्तलिफ़ आहिनि। जीअं -5.5 डेसिमल नंबर आहे, 3.3 डेसिमल नंबर आहे। अहिड़े तरीक़े सां 21/12 फ्रैक्शन आहे या अणपूर आहे। हिते 0 बि पाण वटि मौजूदु आहे। सो ही सभई नंबर जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पाण नंबर लाइन ते ड्रा कंदासीं। सो ही हिते पाण रखूं था 0 या ॿुड़ी, हे 1 2 3 4 5 5 नेगेटिव पाण जे लाइ खोड़ आहिनि। अचो त हाणे पॉज़िटिव जी तरफ़ हलूं था। सो 1 2 3 नंबर लाइन ते खाॿे ऐं साॼे पासे खां निशान ॾियण खां बाद में अचो त सवाल जी तरफ़ हलूं था। सभ खां पहिरियां पाण वटि नंबर आहे 1/2। सो 1/2 कहिड़ी जॻह ते ईंदो इहो पाण खे ॾिसणो आहे। नंबर लाइन जे सॼे पासे ते ॿीहर थो निशान ॾियां त जीअं 1 जेतिरो फ़ासिलो रहे निशाननि में, जेको अॻ में न हुयो। सो ही 4 निशान मां ॾेई चुको आहियां सॼे पासे खां। सभ खां पहिरियों नंबर आहे 1/2। 1/2 नंबर लाइन में कहिड़ी जॻह ते ईंदो। सो 1 खे जेकॾहिं पाण ॾिसूं त उहो हिन जॻह ते आहे। 0 खां वठी करे पहिरें निशान ताईं आहे 1। 1 खे अगरि असां ॿिनि हिसनि में विरायूं त उहो थींदो हिन जाइ ते तक़रीबन, यानी 1 ॿिनि हिसनि में विराइबो त 1/2 हिन जॻह ते ईंदो। या 1/2 खे मां हेठि लिखां 1/2। 1/2 खे पाण सवली सिंधी में अधु बि चवंदा आहियूं। सो अधु त ज़ाहिर ॻाल्हि आहे विच ते ई थींदो, 0 ऐं 1 जे विच ते। उन खां बाद में पाण वटि जेको नंबर आहे उहो आहे -5। सो -5 या -5 कहिड़ी जॻह ते हूंदो। सो -5 पंहिंजो हूंदो हिन जॻह ते सिंपली, छाकाणि त इहो होल नंबर आहे। सो -5 अची वियो पंहिंजी हिन जॻह ते। -5 खां पोइ जेको नंबर पाण खे मिलियल आहे उहो आहे 3 ॾहाई 3 या 3.3। अचो त हिन ॻोल्हियूं 1 2 3। सो 3 त हिते थी वियो, पर उन खां बाद में बि पाण खे .3 बि आहे। यानी .3 खे अगरि असां ॾिसूं त इन जो मतिलबु इहो थींदो त ही .3 अगरि असां गॾायूं त तक़रीबन इहो 0.9 थींदो, यानी जेको 1 जे वेझो थींदो। इन जो मतिलबु त हे 3 हिसनि में तक़रीबन विराइबो। सो .3 तक़रीबन इन जॻह ते अचणु घुरिजे। इन खां अॻु जो पाण भुली वञो। अचो त नंबर लाइन ते नंबर ॾियूं 2 3 4 ॿुड़ी -1 -2 -3 -4 -5। इन खां बाद में पाण वटि नंबर आहे 0 या ॿुड़ी। सो ॿुड़ी जेको आहे उहो असां अॻ में ई ॾेई चुका आहियूं नंबर लाइन ते। ॿुड़ी हिन जॻह ते आहे। ॿुड़ी खां बाद में पाण खे जेको नंबर मिलियल आहे उहो आहे 21/12। हाणे सवाल इहो आहे त 21/12 ॾियूं कहिड़ी जॻह ते। पाण वटि जेकी नंबर लाइन आहे उहा त 4 पॉज़िटिव खां -5 ताईं आहे। 21 जो नंबर त आहे कोन। पर जेकॾहिं पाण 21/12 खे ॾिसूं त उहो उभतो अणपूर आहे, यानी हुनजो अंश वॾो ऐं छेद नंढो आहे। सो वधीक वंडे सघिजे थो। सो पाण 21 खे वधीक वंडियूं था 12 सां। सो 1 12 12। हाणे 21 मां 12 पाण खे कट करणा आहिनि। 1 मां 2 त वेंदा कोन, हिन जे करे पाण 2 मां 1 वठी ॾींदासीं साइड वारे 1 में, त इहे थी वेंदा 11। ऐं भर में पाण वटि छा बचंदो, भर में 2 जी जॻह ते 1 वञी बचंदो। हाणे 11 में जेकॾहिं पाण 2 खे कट कयूं त घणा बचंदा। 11 मां 2 विया 9 बचंदा ऐं साइड में 1 मां 1 वियो ॿुड़ी बचंदी। ॿुड़ी लिखण जी ज़रूरत ई न आहे। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त पाण वटि 1 त सॼो आयो आहे जवाब में, पर 9 अञा बचा आहिनि जंहिंखे 12 सां वंड करणो आहे। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त 9 हिसा अञा असां वटि बचा अणपूर जा, जेके 12 में वंड करणा आहिनि। हाणे जेकॾहिं असां हिन में ॾिसूं त 9 ऐं 12 ॿ अहिड़ा अदद आहिनि जेके वधीक वंडिजी सघिजनि था। 9 ते बि 3 जो खोड़ो वञे थो, 12 ते बि 3 जो खोड़ो वञे थो। 9 ते 3 जो खोड़ो घणा दफ़ा वञे थो, 3 त्रिक 9। ऐं जेकॾहिं 12 ते ॾिसूं त 4 त्रिक 12। सो पाण हिनखे 1 सॼो 3/4 बि लिखी सघूं था। ऐं पाण हिनखे ईअं बि करे सघूं था, जीअं 21 ते 3 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 3 7 21। ऐं 12 ते 4 त्रिक 12, यानी 7/4 असां वटि जवाबु ईंदो। ऐं जेकॾहिं 7/4 खे बि पाण हल कयूं, यानी 7 खे 4 सां वंड कयूं, त 1 चौंक चौंक ऐं 7 मां 4 वञनि त घणा बचंदा, 3 बचंदा। सो हिते ई पाण वटि 1 सॼो
3/4 जवाबु आयो। अचो त हाणे इहो ॾिसूं नंबर लाइन में कहिड़ी जॻह ते आहे। सो हिकु त पाण वटि सॼो आहे, इन खां बाद में जेको ॿियों नंबर आहे उहो 4 हिसनि में टोटल विरहायल आहे ऐं 3 हिसा हुन जा अणपूर पाण वटि आहे, यानी उहो हिन कंहिं जॻह ते मौजूदु हूंदो। सो 21/12 इन जॻह ते मौजूदु आहे नंबर लाइन ते। इन खां बाद में पाण वटि जेको नंबर आहे उहो आहे माइनस में 5.5 या -5.5। हाणे इहो पाण ख़बर आहे त पाण जो नंबर नेगेटिव जी तरफ़ आहे। सो पाण नेगेटिव जी तरफ़ 5 ताईं आया आहियूं। हाणे अधु पाण पोइ हिते वेंदासीं, छाकाणि त 0.5 पाण वटि वधियल आहे। तो इन जे करे पाण सम्झूं था त हिते हिकिड़ो नंबर मुकमल आहे। ही डिघी लाइन था कयूं पाण। सो हिकिड़ो नंबर पाण वटि हिते वधियल आहे 6 ऐं इन जे अध ते जेको नंबर हूंदो नंबर लाइन, यानी 5 ऐं 6 जे अध ते, छाकाणि त 0.5 जो मतिलबु आहे अधु, यानी 1/2। सो हिन जॻह ते असां वटि नंबर हूंदो -5.5। सो इन खां बाद में पाण वटि जेको नंबर आहे उहो आहे 2 सॼा 1/8। हाणे पाण वटि हिते 2 सॼा आहिनि ऐं जेको टियों नंबर आहे उन जा टोटल 8 हिसा आहिनि, हिकु हिसो पाण वटि आहे। ठीकु आहे, बाक़ी 7 हिसा बकाया पाण वटि कोन्हनि, पर हिकु हिसो पाण वटि आहे। जेकॾहिं पाण नंबर लाइन ते ॾिसूं त ॿिनि खां पोइ जेको 2 खां 3 ताईं नंबर आहे इहो 8 हिसनि में विरहायल आहे ऐं हिकु हिसो अणपूर में ॾिनल आहे, छाकाणि त 2 सॼा 1/8। सो पाण सम्झूं था त को इहो नंबर हिन जॻह ते मौजूदु हूंदो, 2 सॼा 1/8। नंबर लाइन जे ज़रिए पाण सभई नंबर ॾिसी चुका आहियूं त कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि। सो जेको नंबर लाइन में सॼे पासे वधीक आहे त उहो वधीक वॾो नंबर आहे ऐं जेको खॿे पासे वधीक आहे त उहो नंढो में नंढो नंबर आहे। इन जो मतिलबु त -5.5 नंढो में नंढो नंबर ऐं पोइ -5, पोइ 0, पोइ 1/2, पोइ 21/12, पोइ 2 सॼा 1/8 ऐं पोइ 3 ॾहाई 3 या 3.3।